سورة الأنفال. بسم الله الرحمن الرحيم. يسألونك عن الأنفال قل الأنفال لله والرسول فاتقوا الله وأصلحوا ذات بينكم وأطيعوا الله ورسوله إن كنتم مؤمنين. إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون. الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم. كما أخرجك ربك من بيتك بالحق وإن فريقا من المؤمنين لكارهون يجادلونك في الحق بعدما تبين كأنما يساقون إلى الموت وهم ينظرون. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, गनीमत जे माल बाबत तोखां पुछन था, चओ त गनीमत जो माल अल्लाह ऐं पैगंबर जो आहे। पोइ अल्लाह खां डिॼो ऐं अव्हीं पाण में ठहराव करियो, ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह ऐं संदसि रसूल जी फरमान बरदारी करियो। मोमिन उहे ई आहिनि जिन जूं दिलियूं जॾहिं अल्लाह यादि कयो वेंदो आहे त डिॼंदियूं आहिनि, ऐं जॾहिं संदसि आयतूं उन्हनि खे पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं उहे संदन ईमान खे वधाईंदियूं आहिनि ऐं पंहिंजे पालणहार ते भरवसो कंदा आहिनि। उहे निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं जेकी खेनि रिज़्क़ ॾिनोसूं तंहिं मां ख़र्चींदा आहिनि। इहे ई पक्का मोमिन आहिनि। इन्हनि लाइ संदन पालणहार वटि वॾा दर्जा ऐं बख़्शिश ऐं चङी रोज़ी आहे। जीअं तुंहिंजे रब तोखे तुंहिंजे घर मदीने मां सची तदबीर लाइ ॿाहिरि आंदो, ऐं बेशक मोमिननि मंझां हिकु टोली ज़रूर नाराज़ हुई। उहे सची ॻाल्हि बाबति इन जे पधिरे थियण खां पोइ बि तोसां गुफ़्तगू कंदा रहिया, ॼण त उहे अखियुनि सां ॾिसंदे मौत ॾांहुं हकलिया वञनि था। وَإِذْ يَعِدُكُمُ اللَّهُ إِحْدَى الطَّائِفَتَيْنِ أَنَّهَا لَكُمْ وَتَوَدُّونَ أَنَّ غَيْرَ ذَاتِ الشَّوْكَةِ تَكُونُ لَكُمْ وَيُرِيدُ اللَّهُ أَن يُحِقَّ الْحَقَّ بِكَلِمَاتِهِ وَيَقْطَعَ دَابِرَ الْكَافِرِينَ لِيُحِقَّ الْحَقَّ وَيُبْطِلَ الْبَاطِلَ وَلَوْ كَرِهَ الْمُجْرِمُونَ. ऐं यादि करियो जॾहिं अल्लाह अव्हां सां अंजाम कयो त काफ़िरनि जी ॿिनि टोलियुनि मां हिकु अव्हां खे हथ लॻंदी, ऐं अव्हां घुरियो थे त बेहथियार टोली अव्हां लाइ हुजे, ऐं अल्लाह घुरियो थे त
त पंहिंजे हुकुम सां हक़ खे साबित करे ऐं काफ़रनि जी पाड़ हिन लाइ वधे त हक़ खे साबित करे ऐं बातिल खे बातिल करे तोड़ेक गुनहगार नाराज़ रहनि। إذ تستغيثون ربكم فاستجاب لكم أني ممدكم بألف من الملائكة مردفين وما جعله الله إلا بشرى ولتطمئن به قلوبكم وما النصر إلا من عند الله إن الله عزيز حكيم। जॾहिं जो पंहिंजे पालणहार खे फरियाद थे कयव त उहा अव्हां जी फरियाद क़बूल कयाई। फरमायाई त आऊं लॻोलॻ हिक ॿिए पुठियां ईंदड़नि 1000 मलाइकनि सां अव्हां जी मदद कंदड़ आहियां। अल्लाह इन मदद खे रुगो ख़ुशख़बरी कयो हो ऐं त उन सां अव्हां जूं दिलियूं तसल्लीअ वारियूं थियनि ऐं अल्लाह जे पार खां सवाइ ॿिए हंधां मदद मिलणी न आहे, छो त अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। إذ يغشيكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ماء ليطهركم به ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام। याद कर जंहिं महिल पंहिंजे तरफ़ खां अमन ॾियण लाइ अव्हां खे ओझरा की ढकायाई ऐं अव्हां ते आसमान मां पाणी हिन लाइ वसायाई त उन सां अव्हां खे पाक करे ऐं अव्हां खां शैतान जी पलीती ने ऐं अव्हां जी दिलनि खे मुहकम रखे ऐं उन सां अव्हां जे कदमनि खे मुहकम करे। إذ يوحي ربك إلى الملائكة أني معكم فثبتوا الذين آمنوا سألقي في قلوب الذين كفروا الرعب فاضربوا فوق الأعناق واضربوا منهم كل بنان ذلك بأنهم شاقوا الله ورسوله ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب ذلكم فذوقوه وأن للكافرين عذاب النار। याद कर जॾहिं तुंहिंजे पालणहार मलाइकनि ॾांहुं वही कयो त आऊं अव्हां सां आहियां, तंहिं करे मोमिननि खे हिमत आयो, काफ़रनि खे दिल में सिगो दहशत विझंदुसि। पोइ ऐं मोमिनो गर्दननि ते धक हणोन ऐं उन्हनि जी आङुरियुनि जा संद भञो। इहो हुकुम हिन सबबा आहे जो उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जी मुखालिफ़त कई ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जी मुखालिफ़त कंदो त बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। इहा सज़ा अथव, पोइ उनखे चखो ऐं पक ॼाणो त काफ़िरनि लाइ बाहि जो अज़ाब आहे। يا أيها الذين آمنوا إذا لقيتم الذين كفروا زحفا فلا تولوهم الأدبار
ومن يولهم يومئذ دبره إلا متحرفا لقتال أو متحيزا إلى فئة فقد باء بغضب من الله ومأواه جهنم وبئس المصير. ऐं मोमिनो, जॾहिं वेढ़ में काफ़रनि जे मुचीअ सां आम्हूं साम्हूं थियो तॾहिं उन्हनि खे पुठी ॾेई न फिरो ऐं उन ॾींहुं लड़ाईअ जे खेॾारीअ या पंहिंजे लश्कर जे कंहिं टोलीअ ॾांहुं भर वठंदड़ खां सवाइ जेको उन्हनि खे पुठी ॾेई फिरंदो सो बेशक अल्लाह जे ॾमर हेठि आयो ऐं संदसि जाइ दोज़ख आहे ऐं उहा बुछड़ी जाइ आहे. فَلَمْ تَقْتُلُوهُمْ وَلَكِنَّ اللَّهَ قَتَلَهُمْ وَمَا رَمَيْتَ إِذْ رَمَيْتَ وَلَكِنَّ اللَّهَ رَمَى وَلِيُبْلِيَ الْمُؤْمِنِينَ مِنْهُ بَلَاءً حَسَنًا إِنَّ اللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ. ذَلِكُمْ وَأَنَّ اللَّهَ مُوهِنُ كَيْدِ الْكَافِرِينَ. إِن تَسْتَفْتِحُوا فَقَدْ جَاءَكُمُ الْفَتْحُ وَإِن تَنْتَهُوا فَهُوَ خَيْرٌ لَكُمْ وَإِن تَعُودُوا نَعُدْ وَلَن تُغْنِيَ عَنكُمْ فِئَتُكُمْ شَيْئًا وَلَوْ كَثُرَتْ وَأَنَّ اللَّهَ مَعَ الْمُؤْمِنِينَ. पोइ खेन अवां न कुठो पर अल्लाह खेन कुठो आहे. ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तो धूड़ जी मुठ उछली त उहा तो न उछली पर अल्लाह उछली. ऐं हिन लाइ त पाण वटां मोमिननि खे नेमत ॾियण सां चङी तरह आज़माए. बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे. इहो हाल आहे ऐं अल्लाह काफ़रनि जे मकर खे सुस्त कंदड़ आहे. ऐं काफ़रो, जॾहिं बदर जी लड़ाईअ जे संभरण महल कुफर ऐं इस्लाम जी सचाई परखण लाइ सोभ घुरियव त बेशक अव्हां जे आॾो इस्लाम खे सोभ आई. ऐं जेकॾहिं अव्हीं इस्लाम जी सचाई समझी कुफर खां बस कंदो त उहो अव्हां लाइ चङो आहे. ऐं जेकॾहिं ॿीहर वेड़ लाइ ईंदो त वरी इस्लाम खे फतह ॾींदासूं ऐं अव्हां जो लश्कर जेतोणीक घणो हूंदो त बि अव्हां खां कुझु टारे न सघंदो. ऐं बेशक अल्लाह मोमिननि सां आहे. يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا أَطِيعُوا اللَّهَ وَرَسُولَهُ وَلَا تَوَلَّوْا عَنْهُ وَأَنْتُمْ تَسْمَعُونَ. وَلَا تَكُونُوا كَالَّذِينَ قَالُوا سَمِعْنَا وَهُمْ لَا يَسْمَعُونَ. إِنَّ شَرَّ الدَّوَابِّ عِندَ اللَّهِ الصُّمُّ الْبُكْمُ الَّذِينَ لَا يَعْقِلُونَ. وَلَوْ عَلِمَ اللَّهُ فِيهِمْ خَيْرًا لَأَسْمَعَهُمْ وَلَوْ أَسْمَعَهُمْ لَتَوَلَّوْا وَهُمْ مُعْرِضُونَ. ऐं ईमान वारो, अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी फर्मा बरदारी करियो ऐं उन खां मुंहुं न मोड़ियो. हालांकि अव्हीं क़ुर ॿुधो था. ऐं उन्हनि काफ़रनि ऐं मुनाफ़िकनि जहिड़ा न थियो जिन चयो त ॿुधोसूं ऐं उहे नथा ॿुधनि. अल्लाह वटि सभिनी जानदारनि मां तमामु बुछड़ा ॿोड़ा
ऐं गुंगा आहिनि जे कुझु बि न सम्झंदा आहिनि। ऐं जेकॾहिं अल्लाह मुंहिंजिस का चङाई ॼाणे हा त ज़रूर खेनि ॿुधाए हा, ऐं जेकॾहिं खेनि ॿुधाए हा त उहे मुंहुं मोड़ींदड़ थी फिरनि हा। يا أيها الذين آمنوا استجيبوا لله وللرسول إذا دعاكم لما يحييكم واعلموا أن الله يحول بين المرء وقلبه وأنه إليه تحشرون واتقوا فتنة لا تصيبن الذين ظلموا منكم خاصة واعلموا أن الله شديد العقاب واذكروا إذ أنتم قليل مستضعفون في الأرض تخافون أن يتخطفكم الناس فآواكم وأيدكم بنصره ورزقكم من الطيبات لعلكم تشكرون يا أيها الذين آمنوا لا تخونوا الله والرسول وتخونوا أماناتكم وأنتم تعلمون واعلموا أنما أموالكم وأولادكم فتنة وأن الله عنده أجر عظيم يا أيها الذين آمنوا إن تتقوا الله يجعل لكم فرقانا ويكفر عنكم سيئاتكم ويغفر لكم والله ذو الفضل العظيم ऐं मुसलमानो, अल्लाह ऐं पैगुंबर जो हुकुम क़बूल करियो। जॾहिं पैगुंबर अव्हां खे हिन लाइ सॾे थो त अव्हां खे जीअरो करे, ऐं ॼाणो त अल्लाह आदमी जे ऐं संदसि दिल जे विच में ओट हूंदो आहे, ऐं ॾांहुंसि गॾु कबो। ऐं उन फितने खां ॾिजो जो अव्हां मां जिन ज़ुल्म कयो तिन खे ख़ुलासो न पहुचंदो, बल्कि आम हूंदो। ऐं ॼाणो त अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। ऐं ऐ मुहाजिरो, संदसि अहसाननि खे यादि करियो जॾहिं ज़मीन मुल्क में अमीं थोरा ऐं हीणा हुयो। ॾिनो थे त मतां माण्हू अव्हां खे तकिड़ो खणी वठनि, पोइ अव्हां खे जाइ ॾिनाई ऐं अव्हां खे पंहिंजी मदद सां सघ ॾिनाई ऐं अव्हां खे सुठियुनि शयुनि मां रोज़ी ॾिनाई, त मन अमीं शुक्रानो करियो। ऐं मोमिनो, अल्लाह ऐं पैगुंबर जी ख़यानत न करियो, ऐं अमीं ॼाणी वाणी पाण में हिक ॿिए जी अमानत जी ख़यानत बि न करियो। ऐं ॼाणो त अव्हां जा माल ऐं अव्हां जो औलाद रुगो परख आहिनि, ऐं अल्लाह ई वटि वॾो अजर आहे। ऐं ईमान वारो, जेकॾहिं अल्लाह खां डिॼंदा रहंदो त अव्हां लाइ अव्हां जी दिलनि में हक़ ऐं बातिल खे निखेड़ींदड़ नूर पैदा कंदो, ऐं अव्हां जा गुनाह अव्हां खां टारींदो, ऐं अव्हां खे बख़्शींदो, ऐं अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। وَإِذْ يَمْكُرُ بِكَ الَّذِينَ كَفَرُوا لِيُثْبِتُوكَ أَوْ يَقْتُلُوكَ أَوْ يُخْرِجُوكَ وَيَمْكُرُونَ وَيَمْكُرُ اللَّهُ
والله خير الماكرين وإذا تتلى عليهم آياتنا قالوا قد سمعنا لو نشاء لقلنا مثل هذا إن هذا إلا أساطير الأولين وَإِذْ قَالُوا اللَّهُمَّ إِن كَانَ هَذَا هُوَ الْحَقَّ مِنْ عِندِكَ فَأَمْطِرْ عَلَيْنَا حِجَارَةً مِنَ السَّمَاءِ أَوْ ائْتِنَا بِعَذَابٍ أَلِيمٍ وَمَا كَانَ اللَّهُ لِيُعَذِّبَهُمْ وَأَنْتَ فِيهِمْ وَمَا كَانَ اللَّهُ مُعَذِّبَهُمْ وَهُمْ يَسْتَغْفِرُونَ وَمَا لَهُمْ أَلَّا يُعَذِّبَهُمُ اللَّهُ وَهُمْ يَصُدُّونَ عَنِ الْمَسْجِدِ الْحَرَامِ وَمَا كَانُوا أَوْلِيَاءَهُ إِنْ أَوْلِيَاؤُهُ إِلَّا الْمُتَّقُونَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ وَمَا كَانَ صَلَاتُهُمْ عِندَ الْبَيْتِ إِلَّا مُكَاءً وَتَصْدِيَةً فَذُوقُوا الْعَذَابَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ إِنَّ الَّذِينَ كَفَرُوا يُنْفِقُونَ أَمْوَالَهُمْ لِيَصُدُّوا عَن سَبِيلِ اللَّهِ فَسَيُنْفِقُونَهَا ثُمَّ تَكُونُ عَلَيْهِمْ حَسْرَةً ثُمَّ يُغْلَبُونَ وَالَّذِينَ كَفَرُوا إِلَى جَهَنَّمَ يُحْشَرُونَ لِيَمِيزَ اللَّهُ الْخَبِيثَ مِنَ الطَّيِّبِ وَيَجْعَلَ الْخَبِيثَ بَعْضَهُ عَلَى بَعْضٍ فَيَرْكُمَهُ جَمِيعًا فَيَجْعَلَهُ فِي جَهَنَّمَ أُولَئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर जह महल तोलाए काफरन रिथ थे कई त तोखे बंद कन या तोखे शहीद कन या तोखे कढी छडीन ऐं बुछड़ी रिथ कयाऊं थे ऐं अल्लाह बि रिथ कई थे ऐं अल्लाह चङू रिथ कंदड़न मां आहे ऐं जॾहिं असां जूं आयतूं खेन पढ़ी ॿुधाइजनि थियूं त चवंदा आहिनि त ॿुधोसूं जेकॾहिं घुरूं त उन जहिड़ो असीं बि चऊं त हीउ त रुगो अॻियुनि जूं आखाणियूं आहिनि ऐं यादि करियो जॾहिं काफ़रनि चयो त ऐ अल्लाह जेकॾहिं हीउ क़ुर तो वटां हक़ आहे त असां ते आसमान खां पहण वसाए या को ॾुखो ईंदड़ अज़ाब असां ते आण ऐं अल्लाह खे न जुगाईंदो आहे जो मंझंदि तुंहिंजे हूंदे खेनि अज़ाब करे ऐं अल्लाह खे ही बि न जुगाईंदो आहे जो खेनि हिन हूंदे अज़ाब करे जो उहे बख़्शिश घुरंदा हुजनि ऐं खेनि छा थियो आहे जो अल्लाह खेनि पैगंबर जी हिजरत खां पोइ अज़ाब न करे हिन हूंदे जो उहे ताज़ीम वारी मस्जिद खां माण्हुनि खे झलिन था ऐं उन जा मुतवली न आहिनि परहेज़गारनि खां सवाइ ॿियो को उन जो मुतवली न आहे पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि ऐं संदन नमाज़ अल्लाह जे घर वटि सीटियुनि ऐं ताड़ियुनि हणण खां सवाइ कुझु न आहे पोइ उन सबबां जो कुफर कंदा आहियो अज़ाब चखो
ऐं काफ़िर पंहिंजा माल हिन लाइ ख़र्चीन था त माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां झलीन, पोइ इहो सिगो उन्हनि मालनि खे ख़र्च कंदा, वरी इहो ख़र्चण मथनि अरमान थींदो, वरी मग़लूब कया वेंदा ऐं काफ़िर दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदा। त अल्लाह पलीत खे पाक खां धार करे ऐं पलीत खे हिक ॿिए ते रखे, पोइ हेकांदो ढेर करे, पोइ उनखे दोज़ख में विझे, इहे ई छीए वारा आहिनि। قل للذين كفروا إن ينتهوا يغفر لهم ما قد سلف وإن يعودوا فقد مضت سنة الأولين وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين كله لله فإن انتهوا فإن الله بما يعملون بصير وإن تولوا فاعلموا أن الله مولاكم نعم المولى ونعم النصير ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि खे चओ त जेकॾहिं अव्हीं मुड़ंदो त जो कुझु गुज़रियो सो खेनि बख़्शबो, ऐं जेकॾहिं ॿीहर वेड़ कंदा त बेशक अॻियुनि जी इहा आदत थी गुज़री आहे। ऐं ऐ मोमिनो उन्हनि सां एसिताईं लड़ाई करियो जेसीं कुफ्र जो ग़लबो न रहे ऐं समूरी हुकूमत रुगो अल्लाह जी थिए, यानी कानून इलाही जो अमल हले। पोइ जेकॾहिं मुड़ी वञनि त जेकी कंदा आहिनि सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ियाऊं ऐं बाज़ न आया त ॼाणो त अल्लाह अव्हां जो संभालींदड़ आहे ऐं उहो चङो संभालींदड़ ऐं चङो मददगार आहे। واعلموا أنما غنمتم من شيء فأن لله خمسه وللرسول ولذي القربى واليتامى والمساكين وابن السبيل إن كنتم آمنتم بالله وما أنزلنا على عبدنا يوم الفرقان يوم التقى الجمعان والله على كل شيء قدير। ऐं हीअ ॻाल्हि ॼाणो त जेको माल काफ़रनि ते फतह लहण खां पोइ अव्हां जे हथ में आयो तंहिंजो पंजूं हिसो अल्लाह ऐं पैगंबर ऐं अज़ीज़नि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे, जेकॾहिं अव्हां अल्लाह खे मञियो आहे ऐं पिण जेको पंहिंजे बाने हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फ़ैसिले जे ॾींहुं जंहिं ॾींहुं ॿई टोलियूं पाण में मुक़ाबिल थियूं नाज़िल कयोसूं तंहिं ते यकीन रखंदा आहियो त उन हुक्म ते अमल करियो ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। إذ أنتم بالعدوة الدنيا وهم بالعدوة القصوى والركب أسفل منكم ولو تواعدتم لاختلفتم في الميعاد ولكن ليقضي الله أمرا كان مفعولا
ولكن ليقضي الله أمرا كان مفعولا ليهلك من هلك عن بينة ويحيى من حي عن بينة وإن الله لسميع عليم इहो उहो वक़्तु हो जंहिं महिल अवी ओरीं भर ऐं हो परीं भर हुआ ऐं काफ़िलो अव्हां खां हेठीं भर हलियो वियो ऐं जेकॾहिं पाण में अंजाम करियो हा त ज़रूर अंजाम में बरख़िलाफ़ थियो हा पर हिन लाइ त जेको कमु अल्लाह खे करणो हो सो पूरो करे त हक़ पधरो थिए ऐं हिन लाइ त जेको हलाक यानी गुमराह थिए सो चिटाईअ खां पोइ मर्त हलाक थिए ऐं जेको जीअरो थिए यानी हक़ खे परूड़े सो चिटाईअ खां पोइ मर्त जीअरो रहे ऐं बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे إذ يريكهم الله في منامك قليلا ولو أراكهم كثيرا لفشلتم ولتنازعتم في الأمر ولكن الله سلم إنه عليم بذات الصدور याद कर जंहिं महिल अल्लाह तुंहिंजे ख्वाब में तोखे उहे काफ़िर थोरा ॾेखारिया ऐं जेकॾहिं तोखे उहे घणा ॾेखारे हा त ज़रूर बेहिमत थियो हा ऐं ज़रूर उन कम में हिक ॿिए सां तकरार करियो हा पर अल्लाह उन तकरार खां अव्हां खे बचायो बेशक उहो सीननि वारो भेद ॼाणंदड़ आहे وَإِذْ يُرِيكُمُوهُمْ إِذِ الْتَقَيْتُمْ فِي أَعْيُنِكُمْ قَلِيلًا وَيُقَلِّلُكُمْ فِي أَعْيُنِهِمْ لِيَقْضِيَ اللَّهُ أَمْرًا كَانَ مَفْعُولًا وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ ऐं यादि करियो जॾहिं अवी हिक ॿिए जे साम्हूं थियो तॾहिं अल्लाह अव्हां जी अखियुनि में उहे थोरा करे ॾेखारिया थे ऐं उन्हनि काफ़िरनि जी निगाहुनि में अव्हां खे थोरा करे ॾेखारियाई थे हिन लाइ त अल्लाह उहो कमु पूरो करे जेको करणो हो ऐं अल्लाह ॾांहुं सभु कम मोटाया वेंदा يا أيها الذين آمنوا إذا لقيتم فئة فاثبتوا واذكروا الله كثيرا لعلكم تفلحون وأطيعوا الله ورسوله ولا تنازعوا فتفشلوا وتذهب ريحكم واصبروا إن الله مع الصابرين ولا تكونوا كالذين خرجوا من ديارهم بطرا ورئاء الناس ويصدون عن سبيل الله والله بما يعملون محيط ऐं ईमान वारो जॾहिं कंहिं काफ़िर टोलीअ सां जंग में मुक़ाबिलो करियो तॾहिं साबित क़दम रहो ऐं अल्लाह खे घणो यादि करियो त मन अवी कामयाब थियो ऐं अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी फरमान बरदारी करियो ऐं पाण तकरार न करियो न त सुस्त थींदो ऐं अव्हां जे इत्तेफ़ाक़ जी बू हली वेंदी ऐं सब्र करियो बेशक अल्लाह साबरनि साण आहे ऐं अवी उन्हनि बदर वारनि काफ़िरनि वांगर न थियो जेकी पंहिंजे देस मां तकब्बुर सां ऐं माण्हुनि जे ॾेखारे लाइ निकिता ऐं माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां झलण लॻा ऐं जेकी कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह घेरो कंदड़ आहे
وَإِذْ زَيَّنَ لَهُمُ الشَّيْطَانُ أَعْمَالَهُمْ وَقَالَ لَا غَالِبَ لَكُمُ الْيَوْمَ مِنَ النَّاسِ وَإِنِّي جَارٌ لَكُمْ فَلَمَّا تَرَاءَتِ الْفِئَتَانِ نَكَصَ عَلَى عَقِبَيْهِ وقال إني بريء منكم إني أرى ما لا ترون إني أخاف الله والله شديد العقاب إذ يقول المنافقون والذين في قلوبهم مرض غر هؤلاء دينهم ومن يتوكل على الله فإن الله عزيز حكيم ولو ترى إذ يتوفى فَالَّذِينَ كَفَرُوا الْمَلَائِكَةُ يَضْرِبُونَ وُجُوهَهُمْ وَأَدْبَارَهُمْ وَذُوقُوا عَذَابَ الْحَرِيقِ ذَلِكَ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيكُمْ وَأَنَّ اللَّهَ لَيْسَ بِظَلَّامٍ لِلْعَبِيدِ كَدَأْبِ آلِ فِرْعَوْنَ وَالَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ كَفَرُوا بِآيَاتِ اللَّهِ فَأَخَذَهُمُ اللَّهُ بِذُنُوبِهِمْ إِنَّ اللَّهَ قَوِيٌّ شَدِيدُ الْعِقَابِ ذَلِكَ بِأَنَّ اللَّهَ لَمْ يَكُ مُغَيِّرًا نِعْمَةً أَنْعَمَهَا عَلَى قَوْمٍ حَتَّى يُغَيِّرُوا مَا بِأَنفُسِهِمْ وَأَنَّ اللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ كَدَأْبِ آلِ فِرْعَوْنَ وَالَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ كَذَّبُوا بِآيَاتِ رَبِّهِمْ فَأَهْلَكْنَاهُمْ بِذُنُوبِهِمْ وَأَغْرَقْنَا آلَ فِرْعَوْنَ وَكُلٌّ كَانُوا ظَالِمِينَ ऐं जॾहिं शैतान संदन करतूत उन्हनि लाइ सिंगारिया ऐं काफ़रनि खे चयाईं त अॼु माण्हुनि मां को बि अव्हां ते ग़ालिब थियणो नाहे ऐं बेशक आऊं अव्हां जो वाहरू आहियां। पोइ जॾहिं ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया त शैतान पंहिंजनि खुरियुनि भर पोइ ते भॻो ऐं चयाईं त आऊं अव्हां खां बेज़ार आहियां। तहक़ीक़ जेकी मां ॾिसां थो सो अव्हीं नथा ॾिसो। तहक़ीक़ आऊं अल्लाह खां ॾिजां थो ऐं अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। उहो वक़्तु यादि करियो जंहिं महिल मुनाफ़िक़नि ऐं जिन जे दिलनि में बीमारी हुई तिन चयो त हिननि मुसलमाननि खे संदन दीन ठॻियो आहे ऐं जेको अल्लाह ते भरवसो कंदो आहे त बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। ऐं ॾिसंदड़ जेकॾहिं उन्हीअ महिल ॾिसी जंहिं वक़्तु मलाइक काफ़रनि जो साह कढंदा आहिनि ऐं संदन मुंहंनि ऐं पुठियुनि खे सटींदा कुटींदा आहिनि त अजब करीन ऐं चवंदा अथनि त हाणे साड़ींदड़ अज़ाब जो मज़ो चखो। इहो हिन सबबु आहे जो जेकी अव्हां जे हथनि अॻे मोकिलियो आहे ऐं बेशक अल्लाह बाननि ते ज़ुल्म कंदड़ न आहे। उन्हनि जो हाल फिरौनियनि ऐं उन्हनि जहिड़ो आहे जेके खाउन अॻु हुआ जो अल्लाह जी आयतुनि खे न मञाऊं पोइ अल्लाह संदन गुनाहनि सबबा खेनि पकड़ियो। बेशक अल्लाह सगारो सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। इहो हिन सबबु आहे जो अल्लाह जा नेमत कंहिं क़ौम खे अता कंदो आहे तंहिंखे उहो एसि ताईं कॾहिं न मटाईंदो आहे जेसीं जेकी संदन दिलनि में आहे
सो पाण न मटाईंदा आहिनि ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। उन्हनि जो हाल फिरौनियन ऐं पिण जेके खाउन अॻु हुआ तिन जहिड़ो आहे, जो पंहिंजे पालणहार जी आयतुनि खे कूड़ ॼाताऊं, तंहिं करे उन्हनि खे संदन गुनाहनि सबबां हलाक कयोसूं ऐं फिरौनियन खे ॿोड़ियोसूं ऐं मिड़े ई ज़ालिम हुआ। إن شر الدواب عند الله الذين كفروا فهم لا يؤمنون الذين عاهدت منهم ثم ينقضون عهدهم في كل مرة وهم لا يتقون فإما تثقفنهم في الحرب فشرد بهم من خلفهم لعلهم يذكرون وإما تخافن من قوم خيانة فانبذ إليهم على سواء إن الله لا يحب الخائنين ولا يحسبن الذين كفروا سبقوا إنهم لا يعجزون जानदारनि मां सभ खां बुछड़ा अल्लाह वटि काफ़िर आहिनि, पोइ उहे ईमान नथा आणीनि। उन्हनि मां जिन सां सुलह जो अंजाम कयो अथई, पोइ वरी हर भेरे पंहिंजो अंजाम भञींदा आहिनि ऐं उहे न ॾिजंदा आहिनि। पोइ जेकॾहिं लड़ाईअ में खेन लहीं त उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾे जंहिंजे करे जेकी संदन पोइ तां हुजनि तिन खे भॼाए त मन उहे यादि कनि। ऐं जेकॾहिं कंहिं क़ौम जे अंजाम भञण जी ख़यानत खां ॾिॼे त उन्हनि ॾांहुं संदन अंजाम पूरे थियण महिल बेज़ारीअ जो इत्तला मोकल, छो त अल्लाह ख़यानत कंदड़नि खे दोस्त न रखंदो आहे। ऐं काफ़िर ईअं न भाईनि त को अगराई कयाऊं, बेशक उहे न थकाईंदा। وَأَعِدُّوا لَهُم مَّا اسْتَطَعْتُم مِّن قُوَّةٍ وَمِن رِّبَاطِ الْخَيْلِ تُرْهِبُونَ بِهِ عَدُوَّ اللَّهِ وَعَدُوَّكُمْ وَآخَرِينَ مِن دُونِهِمْ لَا تَعْلَمُونَهُمُ اللَّهُ يَعْلَمُهُمْ وَمَا تُنْفِقُوا مِنْ شَيْءٍ فِي سَبِيلِ اللَّهِ يُوَفَّ إِلَيْكُمْ وَأَنْتُمْ لَا تُظْلَمُونَ ऐं उन्हनि लाइ लड़ाई जे हथियारनि जी सघ मां ऐं घोड़नि जे तयार रखण मां जेकी थी सघेव सो अल्लाह जे वेरियनि ऐं पंहिंजनि वेरियनि खे दहशत ॾियण लाइ तयार रखो। ऐं उन खां सवाइ ॿी क़ौम खे बि न ॼाणंदा आहियो, ऐं उन्हनि खे अल्लाह ॼाणंदो आहे। ऐं जेकी कंहिं शइ मां अल्लाह जी वाट में ख़र्चो सो अव्हां खे पूरो ॾिबो ऐं अव्हां खे घटि न ॾिबो। وَإِن جَنَحُوا لِلسَّلْمِ فَاجْنَحْ لَهَا وَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ وَإِن يُرِيدُوا أَن يَخْدَعُوكَ فَإِنَّ حَسْبَكَ اللَّهُ هُوَ الَّذِي أَيَّدَكَ بِنَصْرِهِ وَبِالْمُؤْمِنِينَ وَأَلَّفَ بَيْنَ قُلُوبِهِمْ لَوْ أَنفَقْتَ مَا فِي الْأَرْضِ جَمِيعًا مَا أَلَّفْتَ بَيْنَ قُلُوبِهِمْ وَلَكِنَّ اللَّهَ أَلَّفَ بَيْنَهُمْ إِنَّهُ عَزِيزٌ حَكِيمٌ
يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين ऐं जेकॾहिं सुलह लाइ लाड़ो कनि त तूं बि उन्हनि ॾांहुं लाड़ो कर ऐं अल्लाह ते भरवसो कर बेशक उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे ऐं जेकॾहिं तोखे दोलाब ॾियण जो इरादो कनि था त बेशक तो लाइ अल्लाह काफ़ी आहे ऐं उहो ई आहे जंहिं तोखे ऐं मोमिननि खे पंहिंजी मदद सां सघ ॾिनी ऐं उन्हनि मोमिननि जे दिलनि में मेलाप ॾिनाई जेकी ज़मीन में आहे सो मिड़ ई जेकॾहिं तूं ख़र्ची हा त संदन दिलनि में मेलाप ॾेई न सघी हा पर अल्लाह संदन विच में मेलाप ॾिनून बेशक उहो ग़ालिब हिकमत वारो आहे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ऐं पिण मोमिननि मां जिन तुंहिंजी ताबेदारी कई तिन खे अल्लाह काफ़ी आहे يا أيها النبي حرض المؤمنين على القتال إن يكن منكم 20 صابرون يغلبوا 200 وَإِنْ يَكُنْ مِنْكُمْ 100 يَغْلِبُوا 1000 مِنَ الَّذِينَ كَفَرُوا بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَا يَفْقَهُونَ الْآنَ خَفَّفَ اللَّهُ عَنْكُمْ وَعَلِمَ أَنَّ فِيكُمْ ضَعْفًا فَإِنْ يَكُنْ مِنْكُمْ 100 صَابِرَةٌ يَغْلِبُوا 200 وَإِنْ يَكُنْ مِنْكُمْ 1000 يَغْلِبُوا 2000 بِإِذْنِ اللَّهِ وَاللَّهُ مَعَ الصَّابِرِينَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे लड़ाईअ ते हिमत आहे जेकॾहिं अव्हां मां सबर वारा 20 आहिनि त 2 सवनि ते ग़ालिब थींदा ऐं जेकॾहिं अव्हां मां 100 आहिनि त 1000 काफ़रनि ते ग़ालिब थींदा हिन करे जो वा अहिड़ी क़ौम आहे जा न समझंदी आहे हाणे अल्लाह अव्हां तां बार हल्को कयो ऐं अव्हां में हीणाई मालूम कयाई पोइ जेकॾहिं अव्हां मां सबर वारा 100 हूंदा त 2 सवनि ते ग़ालिब थींदा ऐं जेकॾहिं अव्हां मां 1000 हूंदा त 2000 ते अल्लाह जे हुक्म सां ग़ालिब थींदा ऐं अल्लाह साबरन साण आहे ما كان لنبي أن يكون له أسرى حتى يثخن في الأرض تريدون عرض الدنيا والله يريد الآخرة والله عزيز حكيم لولا كتاب من الله سبق لمسكم فيما أخذتم عذاب عظيم فكلوا مما غنمتم حلالا طيبا واتقوا الله إن الله غفور رحيم पैगंबर खे न जुगाईंदो आहे जो वटस क़ैदी हुजनि बल्कि कुठा वञनि जेसि ताईं मुल्क में काफ़रनि जी आम खून रेज़ी न करे अमीं दुनिया जो सामान घुरंदा आहियो ऐं अल्लाह आख़िरत जो सवाब ॾियणु घुरंदो आहे ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे जेकॾहिं ख़ुदा जे तक़दीर में अॻी लिखियल न हुजे हा त अव्हां जेकी फिदियो वरितो तंहिंमें अव्हां खे ज़रूर वॾो अज़ाब पहुचे हा पोइ जेकी अव्हां माले गनीमत वरितो सो पाक हलाल भायो ऐं खाओ
ऐं अल्लाह खां डिॼो बेशक अल्लाह बख़्शणहार महरबान आहे يا أيها النبي قل لمن في أيديكم من الأسرى إن يعلم الله في قلوبكم خيرا يؤتكم خيرا مما أخذ منكم ويغفر لكم والله غفور رحيم وإن يريدوا خيانتك فقد خانوا الله من قبل فأمكن منهم والله عليم حكيم ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कैदियन मां जेकी अव्हां जे हथनि में आहिनि तिन खे चओ त जेकॾहिं अल्लाह अव्हां जी दिलनि में का चङाई ॼाती त जेकी अव्हां खां वरितो वियो तंहिंखां चङो अव्हां खे ॾींदो ऐं अव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे ऐं जेकॾहिं तोसां ख़यानत करणु घुरंदा त बेशक अल्लाह सां बि अॻु ख़यानत कई हुआऊं पोइ अव्हां खे उन्हनि ते सघारो कयाई ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे إن الذين آمنوا وهاجروا وجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله والذين آووا ونصروا أولئك بعضهم أولياء بعض والذين آمنوا ولم يهاجروا ما لكم من ولايتهم من شيء حتى يهاجروا وإن استنصروكم في الدين فعليكم النصر إلا على قوم بينكم وبينهم ميثاق والله بما تعملون بصير والذين كفروا بعضهم أولياء بعض إلا تفعلوه تكن فتنة في الأرض وفساد كبير जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां अल्लाह जी वाट में जिहाद कयो ऐं जिन जाइ ॾिनी ऐं मदद कई उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं जिन ईमान आंदो ऐं हिजरत न कई अव्हां ते उन्हनि जी दोस्तीअ जो को हक़ नाहे जेसीं हिजरत कनि ऐं जेकॾहिं दीन जे कम में अव्हां खां मदद घुरनि त अव्हां खे उन क़ौम खां सवाइ ॿी क़ौम ते मदद ॾियणु लाज़िम आहे जिन जो अव्हां जे ऐं हिननि जे विच में अंजाम थियल हुजे ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे ऐं जेकी काफ़िर आहिनि तिन मां हिकिड़ा ॿियनि जा संगती आहिनि पर ऐं मुसलमानो जेकॾहिं अव्हीं ईअं न कंदो त मुल्क में फितनूं ऐं वॾो फ़साद थींदो والذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله والذين آووا ونصروا أولئك هم المؤمنون حقا لهم مغفرة ورزق كريم
والذين آمنوا من بعد وهاجروا وجاهدوا معكم فأولئك منكم وأولو الأرحام بعضهم أولى ببعض في كتاب الله إن الله بكل شيء عليم ऐं जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं अल्लाह जी वाट में जिहाद कयो ऐं जिन जाइ ॾिनी ऐं मदद कई इहे ई सचा मोमिन आहिनि उन्हनि लाइ बख़्शिश ऐं सॻोरी रोज़ी आहे ऐं जिन उन्हनि खां पोइ ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं अव्हां सां गॾु जिहाद कयो से बि अव्हां मां आहिनि ऐं माइटीअ वारा अल्लाह जे हुक्म मूजिबि पाण में हिक ॿिए जा वधीक हक़दार आहिनि छो त अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे